गुम कयल क़ौमी कारकुननि खे गुम कयल क़ौमी कारकुननि खे जारी आहे जारी रहंदी देसी राह अदारी रहंदी। अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं ईद जे ॾींहं ते खोड़ सारा माण्हू ख़ुशियूं मल्हाइण ईद नमाज़ पढ़ण पंहिंजे वॾनि सां मिलण पंहिंजे मिटनि माइटनि सां मिलण जे अमल में आहिनि। पर तव्हां जेके सियासी पार्टियुनि जा कारकुन आहियो मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा कारकुन अॼु हिते एहतजाज पिया कयो हिन एहतजाज में शरीक थिया आहियो उन ते तव्हांजा लख थोरा तव्हांजा अहसान तव्हां ईद जे ॾींहुं उन्हनि माण्हुनि लाइ जन माण्हुनि खे बिना कंहिं सबबु ॿुधाइण जे बिना को ॾोह ॿुधाइण जे खुंबे गुम कयो वियो आहे गाइब कयो वियो आहे जंहिंजे बारे में का ख़बर कान्हे का ऐं तव्हांजी इहा जदोजहद आहे जो अॼु उन्हनि मां हिकु दोस्त अॼु आज़ादु थियो आहे इनाम अब्बासी तव्हांजी इहा जदोजहद आहे तव्हांजो इहो पोरियो आहे तव्हांजी इन जदोजहद जी कामयाबी आहे जो 6 माण्हू जेके खंबे गुम कया विया उहे आज़ादु थिया आहिनि। असां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि त बाबा खंबे गुम करण जे पुठियां सियासी मक़सदु कहिड़ा आहिनि तव्हां ख़बर आहे दोस्त बि हिते ॻाल्हि करे आहे त हीअ रियासत इस्तेहसाल ऐं फुरलुट ते मबनी आहे हीअ क़ौमुनि जे वसीलनि जी फुरलुट करे थी हीअ क़ौमुनि जे सियासी इख़्तियार खे खसे थी हीअ पोयतनि मज़दूरनि हारियुनि जो बि इस्तेहसाल करे थी। सिंध जे अंदरि पाणी कोन्हे को बिजली कान्हे का अहिड़ा 50 अणगिणिया मामला आहिनि लाज़मन जॾहिं इहो इस्तेहसाल थींदो या फुरलुट थींदी त माण्हू ॻाल्हि कंदा माण्हू एहतजाज कंदा उन जे करे हीअ रियासत हितां जो हुकुमरान तबिको इन कोशिश में आहे त अहिड़ो ख़ौफ़ अहिड़ी दहशत पैदा कजे जो माण्हू पंहिंजे सियासी हक़नि लाइ ॻाल्हि न करे सघनि। उन जे करे असां सियासी कारकुननि जे जंहिंजी पार्टी कहिड़ी आहे कहिड़ी पार्टी आहे उहो खुंबिजंदड़ उनजी पार्टी कहिड़ी बि आहे पर इहा सभिनी जी ज़िमेदारी आहे त अहिड़े ख़ौफ़ फैलाइण वारे अमल जे ख़िलाफ़ मुज़ाहिमत कनि ऐं इन ख़ौफ़ वारे मामले खे बहादुरी में हिमत में जदोजहद में तब्दील कनि ऐं उहो तव्हां करे ॾेखारियो उन जा नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि। कांग्रेस इंसान दोस्त माण्हू उन्हनि जो हिकु ई आवाज़ आहे हीअ जेका दादागिरी आहे रियासत जी हीअ जेका दहशतगर्दी आहे हीअ जेको गैर क़ानूनी गैर आइनी अमल आहे उनखे बंदि कयो वञे ऐं जेके बि खंबे गुम कयल सियासी समाजी अदबी कारकुन आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे ऐं असांजी जदोजहद केसीं ताईं जारी रहंदी जेसि ताईं आख़िरी कारकुन असांजो आज़ादु नथो थिए। न सिर्फ़ु एतिरो पर इन रियासत जा जेके गैर क़ानूनी अमल आहिनि उन्हनि समूरनि जे ख़िलाफ़ असांजी जदोजहद जारी रहंदी। सिंध जूं कॉम्प्रेस जमायतूं तरक़ी पसंद जमायतूं इन मामले में अॻिराई वारो वोट वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि ख़ासि तौर ते सिंध प्रोग्रेसिव कमेटी जंहिंमें 4 जमायतूं आहिनि कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान अवामी वर्कर्स पार्टी ऐं अवामी जमहूरी पार्टी इस्तेमाल उन्हनि जो जेको किरदारु आहे उहो जश्न अॼु अवामी वर्कर्स पार्टी जे साथियुनि हीउ प्रोग्राम कयो आहे मुज़ाहिरो कयो आहे एहतजाज कयो आहे असां बि उन्हनि सां गॾु आहियूं ऐं सॼी सिंध जा मज़लूम माण्हू उन्हनि सां गॾु आहिनि। बल्कि इहो चई सघिजे थो त जिते जिते खंबे गुम कया विया आहिनि कारकुन उहे पख्तूनख्वा जा हुजनि उहे बलोचिस्तान जा हुजनि या उहे पंजाब जा हुजनि किथां बि जेके उहे सभई माण्हू हिन आवाज़ में गॾु आहिनि। तव्हांजी महिरबानी।